सगियूं लग ॻोठ मिठो लक में लख बिरादरी के नौजवान समाजी अगवान वहीद लक पारां यूसी सगियूं में बलदियाती इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी के वही अक्सरियत से कामयाब थियल उम्मीदवारनि ऐं समाजी सोशल अगवाननि के मान में आजियाणो दिनो वियो, जंहिंमें यूसी सगियूं के चेयरमैन सरदार अल्ताफ खान मशहूरी, वाइस चेयरमैन उस्ताद लियाकत अली कुरैशी, यूसी समाजी अगवान मियां असदुल्ला चन्ना, एडवोकेट इंतजार मशहूरी, लाला इशफाक भागत, वार्ड नंबर 1 के काउंसलर रुस्तम अली मल्हा, पीपी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सिंगार मल्हा, वडेरो एजाज लक, सदाकत अली कुरैशी, फकीर अतीकुर रहमान मितो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते चेयरमैन सरदार अल्ताफ खान मशहूरी चयो त असां यूसी सगियूं जे अवाम जा तमामु घणा थोराइता आहियूं, जिन असां सां मुहबत जो इज़हार करे ऐं असांखे वोट ॾेई कामयाब करायो। इंशाअल्लाह असां यूसी सगियूं जे अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं।